I'm sorry मामा सभिनी खे तकलीफ़ ॾिनी आहे हिन प्रोसेस खे हिकु भेरो ॿीहर करण जी। एक्चुअली मूंखे मिस्टर यासिर जी क़ाबिलियत ते शक कोन्हे को, पर मां पाण पर्सनली ॾिसण थी चाहियां हिन जो कॉन्फिडेंस जेको हुन लास्ट इंटरव्यू में ॾेखारियो। मैम असां मिस्टर यासिर जो इंटरव्यू जेको आहे तमामु सख़्तीअ सां वरितो आहे, पर हिन जा जेके प्रोजेक्ट्स हुया उन्हनि खे बि असां बारीकियुनि सां ॾिठो आहे, वधीक तव्हांखे जीअं बहितर लॻे। मूं चयो न, मूंखे कंहिं बि शइ जो शक कोन्हे को, मां सिर्फ़ु उहो ॾिसणु घुरां थी। मां हिन खां बि वधीक सख़्तु इंटरव्यू कयोसि, IT सां गॾु गॾु एडमिनिस्ट्रेशन मैनेजमेंट जे स्किल्स खे बि ॾिसोसि, छो त हू हिकु मुकमल डिपार्टमेंट संभालींदो। मैम जीअं तव्हांजो हुकुम हुजे। ऐं हा, हिते हाणे जेका बि हायरिंग थींदी उहा मुंहिंजे फाइनल अप्रूवल सां थींदी। असां चाहियूं पिया त क्वालिटी वर्क सां पंहिंजे प्रोजेक्ट्स जो मयार वधाइजे। मां पुछी सघां थो त जॉइनिंग खां पोइ बि कोई इंटरव्यू जो प्रोसेस हूंदो आहे? हिन जे बारे में पहिरियां मूंखे इन्फॉर्म नाहे कयो वियो। इहो तव्हांजो रवैयो मूंखे ॾाढो बुरो लॻो। एक्सक्यूज़ मी मिस्टर, हर कंपनी या फर्म जी पंहिंजी पॉलिसी हूंदी आहे। ओह, सो तव्हां हिते? मुंहिंजो मतिलबु आहे त हीअ अव्हांजी कंपनी आहे। मिस्टर, हिते पंहिंजा रिश्ता ॻंढण जी कोशिशि न कयो। तव्हां हिन कंपनी में हिकु प्रोसेस जे थ्रू आया आहियो ऐं इंटरव्यू वरी सां थींदो। मूंखे इहा कल्ह इंफॉर्मेशन मिली हुई त मैनेजमेंट मुंहिंजो ॿीहर इंटरव्यू करणु थी चाहे, तॾहिं मूं कंपनी जो मुकमल प्रोफाइल ॾिसी वरितो त हीअ कंपनी केॾी सुठी आहे। मां सम्झां थी त अव्हांखे पंहिंजो प्रोसेस स्टार्ट करणु घुरिजे। ॾिस सौटरे, अव्हांजी HR खे जेतिरो मूंखां मालूम करणो हुयो उन्हनि करे वरितो, ऐं बाक़ी जेकॾहिं अव्हांखे कुझु मालूम करणो आहे त तव्हां बिल्कुलु करे सघो था, पर मां सम्झां थो त इहो सभु कुझु ॼाणी वाणी थिए पियो। अव्हां हिन वक़्तु हिन खे टर्मिनेशन लेटर ॾियो। असांखे हिन मोहतरम जे सर्विस जी ज़रूरत कोन्हे का। सौटर, पंहिंजो ज़ाती जहिड़ो असांजे घरनि ताईं महदूद हुजणु खपे। हिते असां प्रोफेशनल थी हलूं त वधीक बहितर रहंदो। बाक़ी तव्हां मुंहिंजी तमामु रिक्वायरमेंट भली ऑब्ज़र्व करे वठो। मां सम्झां थो त उहो प्रोफेशनल एटीट्यूड हुअणु घुरिजे। ॿियो त तव्हां जिन प्रोजेक्ट्स खे स्टार्ट करणु घुरो था उन जे लाइ बि तकड़ी रिसोर्स जी ज़रूरत आहे। ओके, अगरि अव्हां सभिनी जी रिकमेंडेशन आहे त पोइ ॾिसूं था प्रोजेक्ट्स कीअं था रन थियनि। तव्हां वाकई सोराब साहब जा भाइटिया आहियो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।